सखर तालीमी बोर्ड पारां सालियानो 9हीं ऐं 10हीं क्लास जे हलंदड़ इम्तिहाननि दौरान सखर बोर्ड जे टीम गंबट एवरशाइन कॉलेज में क़ाइम थियल इम्तिहानी सेंटर जो दौरो कयो, जंहिं में 16 खां वधीक प्राइवेट स्कूलनि जा शागिर्द इम्तिहान ॾेई रहिया आहिनि। होॾांहुं इम्तिहानी सेंटर ते मौजूद सखर बोर्ड जी टीम बहितरीन इंतज़ामनि ते एतमिनान जो इज़हार कयो। उन मौक़े ते सुप्रीडेंट सखर बोर्ड ज़ाकिर हुसैन मंगी, एग्ज़ामिनर इंटरनल अब्दुल हकीम चना, एक्सनल सुप्रीडेंट 1 ज़ुल्फ़िकार अली काहर, एक्सनल सुप्रीडेंट मोहम्मद कामिल मंगनेजो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त कोरोना खां पोइ हाणे सॼो साल जेको कोर्स पढ़ायो आहे हुननि मां इम्तिहान वरितो थो वञे। सेंटर में इंतज़ाम तमामु बहितर आहे। कॉपी कल्चर खे रोकण लाइ मोबाइल जे इस्तेमाल ते मुकमल पाबंदी लागू कई वई आहे। सखर तालीमी बोर्ड पारां सेंटर जे इंतज़ामनि जी साराह कई वई।